सोने जी तार विझी छॾियो तव्हांखे साफ़ ॾिसण में ईंदी। पर यही जो गटर जे पानी में तार विझी सोने जी तार ॾिसण में न ईंदी। अॼु असां सभु छा थी विया आहियूं, ये गटर जे पानी जो बोतल थी विया आहियूं। मन अहिड़ो थी विया कि गटर जे पानी जो बोतल, इन में अंदरि आत्मा रूपी जेका तार आहे ये ॾिसण में नथी अचे। आत्मा रूपी तार कंहिंमें थी सघे? सभु कठपुतलियूं थिया पिया आहियूं। सभु हिकिड़ा रांदीका थी विया आहियूं, पैसा कमाइण वारा। असां में जीव भाव बि कान्हे, आत्म भाव बि कान रहियो आहे। हिकु मशीन थी विया आहियूं, सुबुह निकिरूं था पैसा कमाइण वास्ते, राति ताईं पैसा कमायूं था, सुम्ही था पऊं पिया। हिकु पैसा कमाइण जा कंप्यूटर थी विया आहिनि। हिन में जीवत्व ख़तम थी वियो आहे। ऐं ॾींहं ते ॾींहुं मां ॾिसां थो पियो, जीअं नई पीढ़ी अचे थी, इनखे इन ॻाल्हि जी ॾाढी ज़रूरत आहे। मनसा वाचा अचण वारी पीढ़ी वास्ते ॾाढो वधीक इम्पोर्टेंट थी वेंदो, छोकी जीव ऐं आत्मा ॿई जागृत थियणा खपनि। पैसो कमाइणो आहे, पर केतिरो? घर खां मथे न, परिवार खां मथे न, समाज खां मथे न। छो कमाइणो भाई? छो कमाइण जो ख़ाली पैसे कमाईंदा हूंदासीं, परिवार किथे आहे, घर किथे आहे, ॻाल्हाईंदासीं कंहिंसां? अॼु ज़ाल सां बि ॻाल्हाइणो आहे त व्हाट्सअप ते मैसेज थो वञे पियो, हा बाबा किथे आई? अॼु उहो बि टाइम कान्हे असांखे। त शिव तत्व गायब थींदो वियो आहे, जीव तत्व वरुण तत्व बि गायब थींदो वियो आहे, जीव भाव बि गायब थींदो वियो आहे, ऐं आत्म भाव शिव तत्व बि गायब थींदो वियो आहे। तंहिंजे करे हे मनसा वाचा वत असां चवंदा आहियूं, ध्यान सां ॾिसो, ध्यान सां ॿुधो, हे तव्हांजे वास्ते आहे, ताकी तव्हां छा कंदव? छा कठपुतली थी रहण था चाहियो पाप जूं? अॼु पाप जो राज थी वियो। पाप जे राज में असां ख़ाली कठपुतली थी वई आहियूं। पाप जो सुबुह खां शाम ताईं ख़ाली मशीन वांगुरु कमु था कयूं पिया, ऐं मशीन करे राति जो सुम्ही था पऊं पिया। मां घणनि ॿारनि जी, नयनि ॿारनि जी त लाइफ ॾिसां थो, उहे अञा बि पंहिंजी लॻे थो असां वरी बि सतयुग में वियासीं। हाणे जेका पीढ़ी अचे थी उहो त उन में कोई बि ॻाल्हि ॾिसण में नथी अचे जीव भाव जो। ॾींहं ते ॾींहुं जीव भाव घटिजंदो थो वञे, आत्म भाव बि घटिजंदो थो वञे। ऐं हे विर्त इन वास्ते आहे कि पाणी खे जीअं फिल्टर कबो आहे त पाणी पीअण जहिड़ो थींदो आहे, तीअं ई हे शिव मनसा वाचा विर्त ऐं चालीहो मिक्स थी करे जीव भाव ऐं शिव तत्व आत्म भाव खे शुद्ध करण वास्ते आहे, ताकि मन साफ़ थी वञे, अंदरि जीवत्व बि ॾिसण में अचे ऐं आत्म तत्व बि ॾिसण में अचे। तव्हांखे ख़बर हूंदी कि हे चालीहो छो मल्हाईंदा? मां पुछां कंहिंसां, कोई ॿुधाईंदो मूंखे? चालीहो छो मल्हाईंदा आहियूं भाई? छो मल्हाईंदा आहियूं भाई चालीहो साहब? कोई ॿुधाईंदो मूंखे? हाँ? मां तव्हांखे ॿुधायां कि हे सिंध जे हिन खां ॾाढी पहिरीं जी ॻाल्हि अथव। हे त असां चवंदा आहियूं झूलेलाल जी ॻाल्हि। महाराज दशरथ जे टाइम खां चालीहो हले थो पियो। हाणे घणेई मूंखे भाउर चवंदा आहिनि, घणेई मुंहिंजा भाउर चवंदा आहिनि भई चालीहो त नारी खां चालू थींदो आहे, पर मां चवां थो भई नारी खां चालू थींदो आहे, ठीकु आहे। त महाराज दशरथ जेको लिखियो जे राजे जो जेको आहे रामायण जा जेके प्रमाण आहिनि उहे ग़लति आहिनि छा? उन में बि असांजे हिंदू धर्म जे हिसाब सां 40 बादल आहिनि। ॿुधो भाई, हिंदू धर्म जे हिसाब सां असांजे 40 बादल आहिनि। चालीहे साहब जी सची कथा हिंदू धर्म जे सनातन धर्म जे हिसाब सां 40 क़िस्म जा बादल आहिनि। हर टिपणे में तव्हांखे नाला मिली वेंदा। 40 बादल क़िस्म जा बादल आहिनि ऐं इन बादलनि जे मथां वरुण देवता वेंदा आहिनि। ऐं जॾहिं अयोध्या में अकाल पियो पए तो महाराज दशरथ वशिष्ठ वटि विया। वशिष्ठ चयसि कर्क संक्रांति अचई थी, 16 जुलाई माने अचई थी कर्क संक्रांति। इन ॾींहं खां तूं शुरू कर ऐं 40 बादलनि जे वास्ते रोज़ पूजा कर। इन सां कठो वरुण देव जी पूजा कर।
अच्छा वरुण देव जी पूजा करण वास्ते तूं छा कर अटे जो एक पहाड़ ठाहे हाणे तव्हां छा था ठाहियो पिया बहिराणो साहिबु छा आहे अटे जो पहाड़ जो प्रतीक आहे को अटे जो पहाड़ ठाहे ऐं हिन पहाड़ खे इहो अटो चांवर जो न हलंदो बाजरी जो न हलंदो ज्वार जो न हलंदो कणिक जो अटो इन जो पहाड़ ठाहे छोकी कणिक रजोगुणी आहे इन जो पहाड़ ठाहे ऐं इहो पहाड़ वरुण देवता जी पूजा करे जल जंतुनि वास्ते जल में समर्पित कर पंजनि तत्वनि जी जोत ॿार ऐं उन सां प्रार्थना कर कि कर्म जे बंधन सां विमुक्त करे पंज ज्योतियूं असां छो ॿारींदा आहियूं तव्हां ॾिठो हूंदो चालीहे ते जेको ॾीओ हूंदो आहे उनमें पंज ज्योतियूं हूंदियूं आहिनि पंज ज्योतियूं असां छो रखंदा आहियूं ताकि पंच तत्वनि सां जे बंधन सां असांखे मुक्ति मिले इन जा विशेष मंत्र वरुण देवता खे जा महाराज वशिष्ठ ॾिना तंहिंखां असांजो चालीहो शुरू थियो 40 ॾींहं असां विर्त रखंदा आया आहियूं तंहिंसां असांजी जीव भाव प्रबल थींदो आहे ऐं मन सां वाचा सां आत्म तत्व प्रबल थींदो आहे इन में हमेशह आत्म तत्व जी शुद्धि वास्ते विर्त रखियो वेंदो आहे हाणे मां पूजा ऐं विसर्जन कंदुमि मूंखे थाली बि ॾेई सघे मां पूजा कंदुमि मां अभिषेक कंदुमि यशी हाणे अॻियां मुंहिंजा भाउर भेण ॿुधाईंदा अचो भाई राजू भाई मखण दे हाँ